शहजादकोट के करीब ज़रूरी पानी की अदम फराहमी के खिलाफ मस्तूई नहर के किसान, आबादगार और आबादगार तंजीमों समेत शहर के मुख्तलिफ सियासी समाजी तंजीमों के रहनुमाओं की जानिब से कंबर शहजादकोट मेन रोड नेवाई गाँव सीलरा मस्तूई नहर पुल पर शामियाने लगाकर एहतजाजी धरना देकर सख्त नारेबाजी की गई। को धरणो आहे उहो चिंद हारी ऐं आबादगारनि जो प्लेटफॉर्म आहे। यकीनन हिननि में का बि सियासत कोन्हे। हीअ इरीगेशन डिपार्टमेंट वारनि जे ख़िलाफ़ आहे जेके हथरादू पानी जी खोट कई वेठा आहिनि। हिन वक़्त सखर बैराज में ॿोॾ फ्लड जी सूरत हाल आहे ऐं उन सां गॾोगॾु असांजे खीरथर NWC केनाल में तमामु वॾो वाफर मिक़दार में पाणी मौजूदु आहे ऐं ओवरगेज आहे ऐं उन सां गॾोगॾु तमामु नंढनि वॾनि शाखनि में पाणी जी सप्लाई अची चुकी आहे। पर अफ़सोस ऐं अरमान इहो आहे त असांजे मस्तोई शाख में हिन महिल ताईं 40 आडी खां वठी हेठि पाणी कोन्हे। इहा सरासर इरीगेशन डिपार्टमेंट जी नाअहली आहे ऐं हिन वॾे में वॾो हिन शाख सां इहो ज़ुल्म आहे त हितों जा बाअसर जेके ज़मींदार आहिनि उहे इरीगेशन डिपार्टमेंट वारनि सां गॾिजी सॾिजी करे तमामु पाणी जेके उन जा वाटर कोर्स भरिजी विया आहिनि उहे वाटर कोर्स सिमन में निकाल था कनि। असां इरीगेशन डिपार्टमेंट वारनि खे काफ़ी दफ़ा वार्न करे चुका आहियूं त साईं ही मथियां वाटर कोर्स जेके भरिजी विया आहिनि इन्हनि खे फौरी तौर ते इन्हनि खे बंदि कयो। जेकॾहिं तव्हां इन्हनि खे बंदि नथा कयो त या असांजी ओवरगेज मथां असांजे मस्तोई शाख जी वधायो त जीअं टेल ते पाणी पहुची सघे। पर ही हर हमेशह जीअं ही पंहिंजी हठ धर्मी ते क़ाइमु आहिनि। ही आरी ऐं आबादगारनि खे हर हमेशह हिननि नुक़सान ई पुॼायो आहे। इरीगेशन डिपार्टमेंट वारनि हारी आबादगारनि अरबे खरबे रुपयनि जी हिननि जी तबाही कई आहे। फिलफोर असांखे पाणी हिन मस्तोई शाख जे पुछड़ी जे आबादगारनि खे फिलफोर पाणी पुॼायो वञे। वाज़े चिटो मौक़ुफ़ आहे त असां न सियासी समाजी जेको आहे न दोस्तनि जी वॾी महिरबानी जंहिं क़ीमती टाइम जो कढी आयो। पर ही टोटल हारी आबादगार आहिनि जेको आहे पीवर पाणी जे इशू ते वेठा आहियूं। असांखे पाणी खपे। हिन टाइम 21 अगस्त आहे। 21 अगस्त जो 3 अगस्त ताईं सारियालो फसल पोखे सघे थो माण्हू। 3 अगस्त खां पोइ सारियाले फसल में को रिज़ल्ट न हूंदो आहे यानी त 0% एवरेज ॾींदो आहे। असां हारी ऐं आबादगार आहियूं। असांजो ज़िंदगीनि जो वहिंवार हिन पाणी जे वहकरनि ते आहे। पर अफ़सोस असांजूं शाखूं सुकाए असांजूं सोन वरियूं ज़मीनूं बयाबान बणाए असांजा ख़ुशहाल तरीन ॻोठ वीरान बणाए ॼण त असांजी नस्ल कुशी जी साजिश कई वई आहे। वश न्यूज़ से बात करते हुए रहनुमाओं का मजीद कहना था कि जुल्म की हद हो गई। एक तरफ पानी इतना ज़्यादा है कि लोग डूब रहे हैं, मर रहे हैं, और एक तरफ हम हैं जो ज़रूरी पानी की बूंद बूंद को तरस रहे हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शहजादकोट।